लाड़काने शहर के मुराद वहन ऐं फुल रोड के रहवासियों अॼु चौथे ॾींहं बि वापडा ख़िलाफ़ एहतजाज किया है। रहवासियों जो चवण है जेसीं ताईं इंतजामिया मसइलो हल न कंदी तेसीं ताईं एहतजाज जारी रहंदो। लाड़काने मां सिकंदर मुगहरी असां सां लाइन ते मौजूद है। सिकंदर, इन हवाले से वधीक आगाह कजो। जी, लाड़काने शहर के फुल रोड ऐं मुराद वहन मौला जा रहवासी आहिनि, जिन सां गुज़िरियल 1.5 खां 2 महीननि खां वठी काफ़ी आज़ार थी वियो आहे बिजलीअ जो। ठीक है, जैमें सिर्फ 3 मिनट हले थी, कलाक बंद है, तकरीबन 18 खां 22 कलाक लोड शेडिंग हले थी, जैसे करे पाड़े वाला गड्जी रोड ते निकिता आहिनि ऐं 3 ॾींहंनि खां मुसलसिल एहतजाज कंदा रहनि था, पर का बि इन्हनि सां तदारुक कोन थी सघियो आहे। हिननि अॼु एसपी ऑफिस में घेराव करे ऐं उते एहतजाज पंहिंजो रिकॉर्ड करायो ऐं जिनाबाग चौक ब्लॉक करे उते हिननि पंहिंजो एहतजाज करायो ऐं हुननि जो चवणु हुयो त जेकॾहिं असांजो मसइलो हल जल्द से जल्द न कयो वेंदो त असां मुज़ाहिरो वठी कंदासीं ऐं रोज़ इहो असांजो मुज़ाहिरो जारी रहंदो। ठीक है सिकंदर, इन हवाले से वापडा अख्तियारियुनि जो छा चवणु आहे? उन्हनि पंहिंजो मौक़िफ़ ॾियण खां साफ़ इनकार करे छॾियो आहे। हू सिर्फ़ु इहो था चवनि त ओवरलोड आहे, ओवरलोड जे करे ट्रिपिंग थिए थी, हिन में असांजो को बि हथ न आहे, असां हिन में कंहिं बि क़िस्म जा इन्वॉल्व न आहियूं। ठीक है सिकंदर मुगहरी लाड़काने में असां सां लाइन ते मौजूद हुयो। वापडा अख्तियारियुनि पारां इन हवाले सां मौक़िफ़ ॾियण खां इनकार कयो आहे। लाड़काने में तव्हां सां ख़बर शेयर कयूं पिया जिते मुराद वहन ऐं फुल रोड जे रहवासियुनि बिजलीअ जी लोड शेडिंग ऐं ट्रांसफार्मर तब्दील न थियण ख़िलाफ़ अॼु चौथे ॾींहं बि एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे।